अरोड़ा जो मस्त अल्लाह बख़्श मस्त जी ज़ियारत करण लाइ अरोड़ा खां अची निकितो हुयुसि। ज़बून मस्जिद वटि घोड़े तां लथुसि। अरोड़ीअ खां अरोड़ ताईं यकसाईअ सवारी कई हुयमि। मुफ़ासिलो घणो हुयो पर कप्तान खे हवा में उॾाईंदे आयो हुयुसि। घोड़ो सहकी रहियो हुयो। सुंभ पघर ऐं मिटीअ में अटिजी विया हुअसि। खेसि बबुर सां ॿधी थपकी ॾिनमि। मुंहिंजो पुराणो साथी आहे, बेहद भाईंदो आहियांसि। मुसीबत ऐं मुश्किलात में वफ़ादार रहियो आहे। सॼांसि कप्तान। मुंहिंजो पीरनि फ़क़ीरनि में एतमाद कोन्हे। मां रहज़न आहियां, खूनी आहियां। मूंखे पंहिंजी राइफ़ल ऐं यूनानी खंजर ते एतबार आहे। पंहिंजी कुवत में एतमाद अथमि। जंहिंखे वणेमि जॾहिं वणेमि क़तलु कंदो आहियां। जान फ़िक़त उन्हनि जी बख़्शींदो आहियां जेके क़ुरान खणी अमान घुरण ईंदा आहिनि। अहिड़नि खे फ़क़ति लुटींदो फिरींदो आहियां। एतिरे क़दुरु जो लिङनि जा लटा बि लहिराए वठंदो आहियां। पर मुंहिंजो जिगरी यार आरब माची क़ुरान मां बि न मुड़ंदो हुयो। कंहिंखे बि ॿाॾाईंदो ॾिसी बिना देरि ख़तमु करे छॾींदो हुयो। पर हिकु राति आरब माची गुम थी वियो। अल्लाह बख़्श मस्त जे मौजिज़नि जा किसा ॿुधी फ़ैसिलो करे निकितो हुयुसि त जेकॾहिं मस्त खां आरब माछीअ जो ॾसु न मिलियो त राइफ़ल जूं सभई गोलियूं मस्त जे सीने में दाख़िल कंदुसि। बुट खोले पघर उघियुमि, निहारियुमि। परे परे ताईं आदम ज़ात ॾिसण में न आई। राइफ़ल पुख़्ती कयमि। पोइ भॻल भितियुनि, फिटल बुनियादनि ऐं टिड़ियल पखिड़ियल ॻाढ़ियुनि सिरुनि खे लताड़ींदो अरोड़ जे खंडरनि में वञी पहुतुसि। पोयां क़दीम क़ब्रिस्तान जूं क़बरूं हुयूं ऐं अॻियां जबलनि जूं ख़ौफ़नाक लाहियूं। ओचितो ख़ामोशीअ में पंहिंजे पोइतां कंहिंजे क़दमनि जो आवाज़ु ॿुधुमि। कुझु पथर जबल जी लाह तां थड़ंदा कलाबाज़ियूं खाईंदा हेठि वञी किरिया। वर में लिकायल खंजर जी हथीअ ते हथु रखी वेॼ वांगुरु फेरो खाई पोइते ॾिठुमि त केराई। हू पोइते हटी वियो। ॾुबरो ऐं कमज़ोर हुयो। कारी चादर ऐं अजरक जी ॿुट ॾिसी हॿकंदे पुछियईं त तूं केरु आहीं? मुसाफ़िर आहियां। भले आहीं अदा। हिन पंहिंजो कमज़ोर हथु वधायो। साणसि हथु मिलायमि। खेसि ॿुधायमि मां अल्लाह बख़्श मस्त जी ज़ियारत ते आयो आहियां। जियो आहियां अदा। ॾसु ॾींदे? मां पाण साईंअ जो सलाम भरणु निकितो आहियां। गॾिजी था हलूं। वाह जी ॻाल्हि कई अथई। हू ऐं मां गॾिजी रवाना थियासीं। हलंदे हलंदे पुछियोमांसि त असुलु अरोड़ जो आहीं छा? हा, ॼायो निपनो हिते आहियां। हिन जा क़दम खंडरनि में पुख़्ता हुआ ऐं ॿिरांघूं कथियल हुअसि। विख मूं खां अॻु भरो हली रहियो हुयो। हलंदे पुछियईं त पाण केरु आहीं? जी, मां हॿकुसि। हिन मुंहुं वराए पुछियो त पाण केरु आहीं? मां मीर बहर आहियां। कूड़ ॻाल्हायमि। असांजे अखियुनि ते? अदा भले आहीं। वॾियूं वॾियूं ॿिरांघूं खणंदो वधंदो रहियो। पुछियईं त पहिरियों भेरो आयो आहीं छा? मुजाहिद जी मस्जिद वटि तुंहिंजो घोड़ो ॿधलु आहे? मुजाहिद कहिड़ो? मुजाहिद मोहम्मद बिन क़ासिम। हा, मुंहिंजो घोड़ो आहे। ॻाढ़ियूं सिरूं लताड़ींदा किले जी खंडरनि मां थींदा हिकु सालिम मस्जिद वटि पहुतासीं। ॿुधायईं त हीअ मस्जिद बि मुजाहिद जी अॾायल आहे। हीअ बहितर हालत में आहे। अलाह जी रहमत अथसि। ऐं हिन डठल मस्जिद ते मुंहिंजे सवाल ते हिन मूं ॾांहुं ॾिठो। खवरे आवाज़ में चयईं त मुस्लमान आहीं? हा, पको मुस्लमान। मस्जिद जे पोइतां पहाड़ी पेचरो लहंदे चयईं त हिन ज़मीन तां मुजाहिद कुफर जो ख़ात्मो कयो। मां हलंदे हलंदे बीही रहियुसि। नज़र फेराए चइनी तरफ़नि ॾिठुमि। हर तरफ़ खंडर हुआ, वीरानी हुई। चयुमि हींअर हिन ज़मीन ते कुझु बि बाक़ी न बचियो आहे। मुंहिंजी ॻाल्हि ते बुछां लॻसि। बाक़ी पेचरो डोड़ंदो लही वियो। जबल जी तराईअ में पहुची सुथण छंडे मूं ॾांहुं ॾिसणु लॻो। मुंहं ते मुर्क हुअसि। ॼणु ठठोली पे कयईं। मां जबल जे ख़ौफ़नाक पेचरे तां तिरकंदो थाॿा खाईंदो विख ते बीहंदो हेठि लही आयुसि। चुन चुन अखियुनि में शरारत हुअसि। कुझु विखूं खणी पंहिंजियूं सुकल ॿाहूं सन्हड़ी चेल्हि ते रखी हिकु हंधि बीही रहियो। चयईं हिन मैदान में सिलाइज जे पट चच धोखो ॾेई राणी महीरत खे क़तलु कयो हुयो। चच ऐं महीरत जे नालनि खां मुतासिर न थियुसि। ॿई मुंहिंजे लाइ ओपरा हुआ। पर ॿिन्ही जे विच में बीठल धोखे जी दीवार ॾिसी वरितमि। सदियुनि खां हलंदड़ हवाऊं बि फ़रेब खे लुटे न सघियूं हुयूं। मूं चोले हेठां खंजर ते हथु रखंदे पुछियो त हीअ ज़मीन धोखे ऐं फ़रीब खे जनमु ॾींदी रही आहे छा? चोले हेठां वर में विधल खंजर हुयो। ॾिसी न सघियो। बाक़ी मुंहिंजे जुमिले जी ठठोली सम्झी वियो। अखियुनि में नफ़रत तरी आयसि। मूंखां कमज़ोर ऐं रिॼंदो न हुजे हां त ज़रूरु चमाट वहाए कढे हां। गारियूं सहंदे अजीब सवाल कयईं। मां सिंधी आहियां।
मस्त जूं गारियूं? ओ हा, पंहिंजी मुराद पाइण लाइ मस्त जूं गारियूं सहंदुसि। अलाह बख़्श मस्त जे बारे में घणो कुझु ॿुधी ॿाहिरि निकितो हुयुसि। ॿुधो हुयुमि त सवालियुनि खे उघाड़ियूं गारियूं ॾींदो आहे, मथनि गंदु किचिरो ऐं किरिफ़्ती उछलाईंदो आहे, पर गॾोगॾु संदसि करामतुनि जा किसा बि ॿुधा हुयमि। जवान औरतुनि जा जिन कढंदो आहे, बे औलाद ऐं नामुराद मुरादूं माणींदा आहिनि। संदसि फैज़ मां फिराकियल विसाल ऐं उञायल आब हासिलु कंदा आहिनि। मूंखे बि पंहिंजे विछड़ियल दोस्त जी तलाश हुई। आरब माची मुंहिंजो जिगरी यार हुयो। चर्चे में खेसि विञाए वेठुसि। हिकु राति भंग में चरियो धातूरो मिलाए पियारियो हुयोमांसि। उन राति हू पंहिंजी कमीस जो गिरेबान चाक करे ऊंदहि में गुम थी वियो हुयो। सिंध जी कुंड कुड़छ में खेसि ॻोल्हियुमि, पर वरियो कीन। जॾहिं हर तरफ़ खां मायूस थी चुको हुउसि, तॾहिं कंहिं नेक बंदे खां अलाह बख़्श मस्त जे करामतुनि ऐं मौजिज़नि जा किसा ॿुधी मुराद पाइण लाइ अरोड़ खां अची निकितो हुयुसि। अरोड़ मदरसा आरफीअ खां मशहूरु आहे। तालिब मुफ़्त मज़हबी तालीम हासिलु कंदा आहिनि। अजनबी अरोड़ जे खंडरनि में ॿुधायो। खेसि जवाबु न ॾिनमि। मूंखे ख़ामोश ॾिसी चयईं त हिन जबल जे पोयां दरगाह आरफी आहे। दरगाह जे साम्हूं माई कालका जी गार मंदरु आहे। ख़ामोश रहियुसि, का बि दिलचस्पी न ॾेखारियमि। मुंहिंजो समूरो ख़्यालु मस्त तरफ़ मुंतक़िल थियल हुयो। चयईं, कालका जी मूर्ति ऐं मंदर जा बुत मदरसा आरफीअ जे तालिबनि भञी छॾिया आहिनि। मां अलाह बख़्श मस्त जे बारे में सोचे रहियो हुउसि ऐं अजनबीअ जे ॻाल्हियुनि में दिलचस्पी न पिए वरितमि। हिन टोपी लाहे वारनि ते हथु घुमायो। पुछियोमांसि, पाण केरु आहीं? आरफी। कमु कहिड़ो करीं? अरोड़ में सिंधी मास्तर आहियां। चइबो आलिम आहीं? चुंझुन अखियुनि में चिमको उभरी आयुसि। गुदगुद थियो। चयईं त कहिड़ियूं तो ॻाल्हियूं पुछीअं था? हिन ज़माने में आलिम जो त को क़दुरु ई कोन्हे। सच थो चवीं साईं। अछे कुबे ॾांहुं पंहिंजे साॼे हथ सां इशारो कंदे चयईं त शाह शकरगंज जो कुबो ॾिसी थो? हा। ऐं ज़मीन जी हीउ हिसो बि शाह शकरगंज जो आहे। खांइसि पुछियुमि, अलाह बख़्श मस्त जी दरगाह अञा परे आहे छा? छो, थकिजी पियो आहीं छा? न, साम्हूं मारू ॾिसीं थो, उन जे पोयां अलाह बख़्श मस्त जी दरगाह आहे। ॿुधाईं त मारे ते चढ़ी राजा ॾाहर जा सिपाही पहिरो ॾींदा हुआ। जितां लंघी रहिया हुआसीं सा ज़मीन टाकिरी हुई। कंहिं वक़्त में पाणीअ जे मुसलसल वहकिरे सबबु पथर लसो थी वियो हुयो। थूअरनि जे पासे में ॾाढ़ुनि जा वण हुआ। पक करण ख़ातिर खांइसि पुछियुमि त ॾाढ़ुनि जा वण आहिनि न? हा, उहे ॾाढ़ुनि जा वण आहिनि। ॿांह डिघेरींदे चयईं, ऐं साम्हूं खीर जो खूह आहे। खीर जो खूह? हा, अचु त तोखे ॾेखारियां। खूह वटि अची पहुतासीं। हेठि निहारियमि, सुकल हुयो, तरे में पथर पिया हुआ। हिन चयो त इहो खीर जो खूह ऐं ॾाढ़ुनि जा वण शाह शकरगंज जा आहिनि। हिन में त पथर आहिनि साईं। हा, पुराणे ज़माने में हिन खूह में खीर हूंदो हुयो ऐं वण ॾाढ़ूं ॾींदा हुआ। खूह वटां हटंदे हिन पंहिंजी ॻाल्हि जारी रखी। शाह जी वफ़ात खां पोइ संदसि लालची मुजावरनि खीर ऐं ॾाढ़ूं विकिणणु शुरू कया। हिकिड़े ॾींहुं खूह सुकी वियो ऐं वणनि फल छॾे ॾिनो। हींअर वणनि में गुल थियनि पर ॾाढ़ूं न। वण ॻाढ़नि गुलनि सां ॻुथियल हुया। मूं कुबे ॾांहुं ॾिठो। हू ॻाल्हाईंदो रहियो। शाह शकरगंज जे मुक़बरे ॾांहुं इशारो कंदे चयईं त मुक़बरे जे पोयां अछे भितर जा लसा मैदान आहिनि। 24 राति उते ज़बरदस्त जुआ हलंदी आहे। सखर, रोड़ी, शिकारपुर ऐं जेकबाबाद जा वॾा वॾा सेठियूं, ज़मींदार ऐं कामोरा जुआ करणु ईंदा आहिनि। हिन 24 ते मां पंहिंजे दोस्तनि समेत ईंदुसि ऐं जुआरियुनि जी समूरी दौलत लुटे वेंदुसि। खेसि ॿुधायुमि, कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करीं दा? हिते घणंग जुआरी ईंदा आहिनि। लखनि जी जुआ हलंदी आहे। असां मिसकिननि जो कमु कोन्हे। राइफल साॼे कुल्हे मां लाहे खाॿे सां क़ाबू कंदे चयुमि त जंहिं राति मां ईंदुसि तंहिं राति हितां जा हड़ई जुआरी पंहिंजूं झोलियूं मुंहिंजे आॾो ख़ाली करे छॾींदा। ॾुबरे मास्तर खे मुंहिंजी ॻाल्हि ते खिल आई। पुछियोमांसि त पुलिस बि ईंदी आहे? हा, हिकु ॿ सूबेदार ऐं कुझु सिपाही ईंदा आहिनि, पर कंहिंखे बि झल पल न कंदा आहिनि। जंहिं राति मां ईंदुसि तंहिं राति अरोड़ में सिंधियुनि ऐं अरबनि जा रूह वाका कंदा। कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करीं? अरोड़ करामतुनि जो शहरु आहे। शहर या खंडर? मिठियां लॻियसि। कावड़ छंडींदे चयईं त करामतुनि में एतबार न अथई त पोइ मस्त जी ज़ियारत ते छो आयो आहीं? जवाबु ॾिनोमांसि त मां सिंधी आहियां। सिंधियुनि जो बचो बचो कानी करामतुनि जे साहबनि, पीरनि ऐं मुर्शिदनि आॾो कंधु झुकाईंदो आहे। मारे खे वेझो अची पहुता हुआसीं। मारे जे ॿिए पासे अलाह बख़्श मस्त जी दरगाह हुई। दरगाह जे साम्हूं सोढ़ो लकु हुयो।
जिते माण्हुनि जी बेपनाह पीउ हुई। मां ग़लति रस्ते खां आयो हुयुसि। लुक सां लॻो पको रस्तो बि हुयो जेको घोटकीअ खां वञी थी निकितो। मुसाफ़िर चयो, हिते कंहिंजी की न हले, जेको ॾाढो सो गाबो। मास्तर मूंसां हथु मिलाए पीउ में गुम थी वियो। हुजूम में मर्द घटि ऐं औरतूं लातदाद हुयूं। ॻोठाणियूं अबोझ ऐं भूरिड़ियूं शहरी औरतूं बि हुयूं, चालाक चुस्त ऐं फुर्त। पीउ मां धोकींदो किरंदो झुरंदो मस्त जी कोठीअ वटि पहुतुसि। उन वक़्तु हू कोठीअ में कंहिं औरत जो जिन कढी रहियो हुयो। अंदरां खजकनि जा आवाज़ ॿुधी सवाली चई रहिया हुआ त माईअ जो जिन मस्त सां झेड़ो थो करे। कोठीअ जो दर खुलियो। हिकु जुवानड़ी वार संवारींदे ॿाहिरि निकिती। कुझु देरि खां पोइ अलाह बख़्श मस्त ॿाहिरि आयो। हिकिड़ी कच्छे खां सवाइ बाक़ी समूरा लिंग उघाड़ा हुअसि। बबूत बदन, वार वटियल, ॾाढ़ीअ ऐं मुछुनि जा वार खिंडरियल ऐं अखियूं ॻाढ़ियूं हुअसि। पलथी मारे वेही रहियो। वधी वञी साम्हूं बीठोमांसि। छूट में ॿ चारि गारियूं ॾिनई, सही वियसि। अलाह बख़्श मस्त घूर करे मुंहिंजियुनि अखियुनि में ॾिठो। कुझु देरि ताईं ॾिसंदो रहियो। अखियूं ॻाढ़ियूं जिंसी रत हथु विधाए सट ॾेई मुंहिंजी चादर लाहे छॾियईं। कुझु न पुछियुमि। बुट में हथु विधाई त चयोमांसि, मुंहिंजी इज़त रखजांइ मस्त। हथु हटाए छॾियईं। उथी बीठो, चयईं हलियो आहे। मां साणसि कोठीअ में दाख़िल थियुसि। दर बंदि करे मुंहिंजे साम्हूं अची बीठो। पुछियईं, छो आयो आहीं? पंहिंजे दोस्त जी ॻोल्हा में आयो आहियां, अदब सां वराणियुमि। खेसि सिंध जी कुंड कुड़िछ में ॻोल्हियो अथमि, पर नाकाम रहियो आहियां। पंहिंजे ॻाढ़ियुनि अखियुनि सां चिताए ॾिठाई। निगाहुनि में विझंदे चयईं त तूं अब्दुर्रहमान धाड़ेल आहीं। छिरक भरे हिकदमि खांइसि परे थी बीठुसि। संदसि करामत जो मौजिज़ो ॾिसी एतक़ाद सां दिलि टुमटार थी वई। चयईं, ऐं तूं पंहिंजे दोस्त आरब माछीअ जी ॻोल्हा में आहीं? अलाह बख़्श मस्त जे बारे में जेकी कुझु ॿुधो हुयुमि, अखियुनि सां ॾिठुमि। सॼी सिंध पीरनि फ़क़ीरनि सां भरियल आहे, पर साईं अलाह बख़्श मस्त जहिड़ो पोतल को वरली लभंदो। जेकी चई रहियो हुयो, तंहिंजे अखर में सच हुयो। तूं सखर वारे पुराणी दरगाह जो गादी नशीन मियां सुकल पाथारीदार जो विहारियल आहीं। बसि साईं, बसि। संदसि पेरनि वटि वेही रहियुसि। चयुमि, हाणे ॾस ॾे त आरब माछी किथे आहे? साईं अलाह बख़्श मस्त मूंखे कुल्हे खां वठी उथारे बीहारियो। पटके खां वठी पेरनि ताईं जाचे ॾिठाई। अॻियां फिरी पोयां अची बीठो। ओचितो रड़ कयईं, आरब माछी मरी वियो। तूं बि सिजु लहण खां अॻु अरोड़ मां निकिरी वञ। हिन कोठीअ जो दर खोलियो ऐं मूंखे धिको ॾेई ॿाहिरि कढी छॾियईं। कंधु झुकाए पाणीअ जे दिले वटि वञी बीठुसि। मां सिंध जो बदनाम धाड़ेल अब्दुर्रहमान आहियां। मां आरब माछी ऐं ॿिया सरकश धाड़ेल सखर वारी पुराणी दरगाह जे गादी नशीन मियां सुकल जी छांव में रहंदा आहियूं। मियां सुकल सिंध जो नामी गिरामी पाथारीदार आहे। वॾा खूनी ऐं नाले चढ़िया धाड़ेल वट से सुख ऐं सलामतीअ जी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। रहाईअ वारो मुड़ुसु आहे, कंहिंखे मजाल कोन्हे जो अखि खणी संदसि बालकनि ॾांहुं ॾिसी सघे। वटसि अहिड़ा त नाम्यारा धाड़ेल आहिनि, जंहिंजो नालो ॿुधी ओसे पासे वारा ॻोठ ऐं शहर कुंभी वेंदा आहिनि। आरब माछीअ जहिड़े रहज़न धाड़ेल जे गुम थियण जी ख़बर ॿुधी माण्हुनि ख़ुशियूं कयूं ऐं मां कुझु अरसे खां पोइ आरब माछीअ जी ॻोल्हा में निकिरी आयुसि। कीअं मुराद मिलियई? कंधु मथे करे ॾिठुमि। साम्हूं साॻियो मास्तर बीठो हुयो। न, ईअं वरी कीअं? अड़े मियां, हिन मस्त पथर मां पाणी कढी छॾियो आहे। तव्हां लाइ कढियो हूंदई। तुंहिंजो त करामतुनि ऐं मौजिज़नि ते एतबार ई कोन्हे। ठलो एतबार कीअं करियां? तोखे चयईं छा? चयईं त मुंहिंजो दोस्त मरी वियो आहे। त पोइ मरी वियो हूंदो। कीअं मरी वियो हूंदो? चयुमि, मुंहिंजी दिलि थी ॿुधाए त मुंहिंजो यार जीअरो आहे। ग़लतीअ ते आहीं जवान। मस्त जी ॻाल्हि पथर ते लीक सम्झ। खामदे चयुमि, मां तव्हांखे ऐं तव्हांजे मस्त खे गोलियुनि सां उॾाए छॾींदुसि। कुफुर तो बकी। तुंहिंजी बंदूक खे मस्त हिकु फूक सां ख़ाक करे छॾींदो। मां रत सां शबे क़दुर मल्हाईंदो आहियां। मथो फिरियो अथई। अॼु तव्हांजी भर में मुंहिंजी तलाश जी आख़िरी शाम आहे। राइफल हथ में कयमि त सन्हड़ो मास्तर मुंहिंजे साम्हूं अची बीठो। चयईं त कहिड़ो न ताक़तवर ऐं ठाहूको जवान आहीं। अड़े, पंहिंजी जवानीअ ते रहम कर, मोटी वञ। हिकु खन लाइ मास्तर ॾांहुं ॾिठुमि। खांइसि पुछियुमि त भला मस्त ॿुधाए सघंदो त मुंहिंजो दोस्त किथे पूरियल आहे? छो न? हिन फ़ख़्र सां वराणियो। अड़े, पोतल अथई। खेसि 70,000 फ़रिश्ता अरोड़ में लाहे विया हुआ। हा, मास्तर ॿुधायो। कुझु साल थींदा त अलाह बख़्श मस्त हिन मारे जे ॿाहिरां पियो हुयो। खेसि कारी कमीस पई हुई ऐं कमीस जो
आगो फाटल हुयुसि, सीने ते ऊने घाह जो निशान हुयुसि, कारी कमीस ऊनो घाह टप ॾेई उथी बीठुसि। मास्तर खे धिको ॾेई परे करे पीउ में काहे पियुसि, सिधो अची अलाह बख़्श मस्त जे कोठीअ वटि बीठुसि। उन वक़्तु हू नज़रानो वठण लाइ ॿिनि नौजवान औरतुनि समेत कोठीअ में दाख़िल थी रहियो हुयो। हिकदमि संदसि साम्हूं वञी बीठुसि। औरतूं डप विचां हिकु तरफ़ हटी वियूं। मस्त गारियुनि जो भरपूर वसकारो कयो। मस्त खे बांह खां वरितुमि। सॼो हुजूम ऐं सवालियुनि जी ख़ल्क़ उथी खड़ी थी। कन सिंढा कया, किन सुंढा खयां, किन बाठा, किन ॾंडा ऐं किन कुहाड़ियूं उभियूं कयूं। अलाह बख़्श मस्त खे कोठे में अंदरि धिको ॾेई हुजूम जे साम्हूं राइफल सिधी करे वञी बीठुसि। खेसि ॿुधायमि त मां अब्दुर्रहमान धाड़ियल आहियां। ख़ल्क़ ते बर्फ़ किरी पई। जेके उलर करे अॻिते वधी आया हुआ से हिक विख पोइते हटी विया। कंहिं चयो छॾियो, मस्त पाण ई पूरो कंदुसि। अंदरि वञी कोठीअ जो दर बंदि करे छॾियुमि। मस्त जे अखियुनि मां ॼण उल्हा निकिरी रहिया हुआ। मूंखे ॾिसी गारियुनि जी धुम लाइ ॾिनई। वर मां खंजर कढी संदसि सीने ते रखियुमि। तूं कूड़ो आहीं, मकरेल आहीं, जवाब में गारियूं ॾिनई। खेसि कंध खां वठी चयमि त तूं आरब माची धाड़ियल आहीं। अखियुनि जी बाहि ढरी थी वियसि। चपनि ते मुर्क तरी आयसि। मुंहिंजी बांह परे कंदे चयईं त पहिरीं नज़र में त न सुञाणे सघे। गिराटड़ी पाए मिलियासीं। चयमि वॾो बहरूपियो थी पियो आहीं, थियणो पियो आहे, मोटंदे न, वेह त सही। ॿई तॾे ते वेही रहियासीं। उहो अरसो जेको जुदा गुज़ारियो हुयोसीं, तंहिं अरसे जूं ॻाल्हियूं कयूंसीं। ॻाल्हियुनि करण खां पोइ चयमि त आरबू, तोखां सवाइ कुहाड़ीअ ते कट चढ़ी वई आहे। मुंहिंजो मुजावर थींदे खिलंदे पुछियईं, छो थो पंहिंजी खल लहराई? ॿई ॼणा टहिक ॾेई खिली पियासीं। चयमि अॻु जो चवंदो हुएं त धाड़नि खां सवाइ मरी वेंदे, सो अॼु कीअं जहिड़ो आहीं? चपनि ते माना खेसि मुर्क फहिलिजी वियसि। चयईं बेवकूफ़, सिंधियुनि खे कुहाड़ियुनि ऐं बंदूकुनि खां सवाइ बि फुरे सघिजे थो। तॾे जी कुंड मथे करे खॾ में ज़ेवरनि ऐं पैसनि जो अंबार ॾेखारियईं। चयईं कंहिं ॾींहुं अची सभु खणी वञिजां। हैरत मां ॾांहंसि ॾिठुमि। ॾाढी मिल्कियत मेड़ीअ अथई। वराणई सिंध में कानी करामतुनि जो पीर थिजे या रहज़न धाड़ियल, ॿई धंधा हिकु जहिड़ा आहिनि। ॿिन्ही में हिकु जेतिरी कमाई आहे। कुफुर तो बकी भूक। मां पीर आहियां, यादि रखो, खिलंदे चयईं। धाड़ियल लाइ कानून आहे, पर कानी करामतुनि जे पीरनि लाइ नाहे। तोसां पुॼणु शैतान सां पुॼणु बराबरि आहे। उन जुमिले लाइ कन सिकी विया हुआ। रहमान पुराणा ॾींहं यादि ॾियारे छॾियई। हलंदे न जवाबु ॾिनई। अञा मिल्कियत हथु करणी अथमि। पकिड़िजी न पवई। माहिर थी चुको आहियां। हिन धाड़े में डपु आहे न ड्राव। अबोझ पंहिंजो घर ॿधी नज़रानो ॾियण ईंदा आहिनि। ॿाहिरि ख़ल्क़ में बेचैनी वधंदी पई वञे। संदन आवाज़ अंदरि अची रहिया हुआ। हलचल ज़ोर थींदी वई। मां उथी बीठुसि। खाइसि पुछियुमि त हिते रहण जो फ़ैसिलो कयो अथई छा? हा, जेसीं ताईं राज़ रहंदो, पीर रहंदुसि, न त तोसां अची मिलंदुसि। मां तुंहिंजो इंतज़ारु कंदुमि। साईं अलाह बख़्श मस्त। हिन टहिको ॾिनो। सिंध में चरियनि खे पीर ऐं दीवाननि खे पहतल छॾींदा आहिनि। चङो आरबू, मां वञा थो। ख़ुशि आहियां जो तोखे ॻोल्हे लधो अथमि। तरस मुंहिंजे साम्हूं अची बीठो। चयईं मुंहिंजो कमु ख़राबु कयो अथई। मां ॿाहिरि हली थो बीहां। तूं सभिनी जे साम्हूं मुंहिंजे पेरनि ते हथु रखी हिक तरफ़ हलियो वञिजां। गिराटड़ी पाए मोकिलायोमांसि। चयोमांसि ॾंडो थी पियो आहीं। वराणई सचे गेह ऐं जवानड़ियुनि जी महिरबानी आहे। आरब माची कोठीअ जो दर खोले ॿाहिरि अची बीठो। माण्हुनि जी ज़बान तारूअ सां लॻी वई। ॿाहिरि आयुसि। आरब जे कदमनि में वेही संदसि पेरनि ते ॿई हथ रखियमि। ख़ल्क़ जो एतमाद पुख़्तो थी वियो। आवाज़ आयो, वाह वाह, अलाह बख़्श मस्त, तो अब्दुर्रहमान जहिड़े धाड़ियल खे झुकाए छॾियो। उथी बीठुसि। कंधु झुकाए अॻिते निकिरी वियसि। कंहिं चयो साईं जी करामत को कोठीअ में ॾिसे। मारे खां फिरी अरोड़ जे फिटल किले जो रुख़ कयुमि। सिजु लही वियो हुयो। खंडरनि ऐं जबलनि ते ऊंदहि कारी चादर विछाइजी वई हुई।